ख़बर वाक़िदासीं वफ़ाक़ी काबीना ऑपरेशन अज़्म इस्तेहकाम जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त ऑपरेशन अज़्म इस्तेहकाम नेशनल एक्शन प्लान जो तसलसल आहे जेको इंटेलिजेंस बुनियादनि ते थींदो, कंहिंखे बि कंहिं ॾांहुं मुंतक़िल न कयो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास थियो, जंहिं में काबीना नेशनल एक्शन प्लान तहत एपेक्स कमेटीअ जे फ़ैसिलनि जी मंज़ूरी ॾिनी। ज़रियनि मूजिबि वज़ीर आज़म काबीना जे इजलास में चयो त कुझु धुरियुनि खे ऑपरेशन बाबति मुंझारा आहिनि, पर आउं वाज़े करे छॾियां थो त हीउ ऑपरेशन ॿियनि ऑपरेशन्स जीअं न हूंदो, हीउ इंटेलिजेंस बुनियादनि तहत ऑपरेशन हूंदो। वज़ीर आज़म चयो त ऑपरेशन अज़्म इस्तेहकाम नेशनल एक्शन प्लान जो तसलसल आहे जंहिंखे अॻिते वधाइणो आहे। ऑपरेशन में अवाम खे कंहिं बि क़िस्म जी तकलीफ़ न थींदी। वाज़े रहे त कुझु ॾींहं अॻु वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि नेशनल एपेक्स कमेटीअ जो इजलास थियो हो, जंहिं में दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ ऑपरेशन अज़्म इस्तेहकाम जी मंज़ूरी ॾिनी वई हुई, जंहिं बादि तहरीक इंसाफ़ ख़दशनि जो इज़हार कयो हो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त इहा हक़ीक़त आहे त IMF सां गॾिजी बजट ठाहिणी पई। इहा ई हालतुनि जी घुर्ज हुई। क़ौमी असेंबली में ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु हुयो त असांजी हुकूमत जे दौर में ॾखण पंजाब जी बजट वधीक ऐं मुलाज़मतुनि जो शेयर वधीक हुयो। पंजाब पंहिंजे वसीलनि सां उहे मनसूबा आंदा आहिनि जेकी वफ़ाक़त जा मनसूबा हुया। हुन चयो त पाकिस्तान वर्क्स एंड डिपार्टमेंट जे ख़ात्मे जो ऐलान थी चुको आहे। PWD में जेतिरी करप्शन थींदी हुई उन बाबति सभिनी मेंबरनि खे ख़बर आहे। हुन चयो त ख़र्चनि में घटिताई बाबति ॼाण 1-1.5 महीने अंदरि साम्हूं आणींदासीं। वज़ीर आज़म चयो त इहा ई हक़ीक़त आहे त असांखे IMF सां गॾिजी बजट ठाहिणी पई। IMF जो जवाबु आयो त क़ौम खे आगाह कंदासीं। उमेद आहे त ख़ुशख़बरी मिलंदी। जनाब स्पीकर, ऑनरेबल मेंबर ने फरमाया खाद के हवाले से, और ये चूँकि बात एक फैक्ट है कि हमें IMF के साथ मिलकर हमें ये बजट बनाना पड़ा है, जो हालात हैं, मारूजी हालात हैं, उसका तकाजा ये था। लेकिन मैं इस वक्त कोई ऐसी बात नहीं करना चाहता जो कि प्रीमेच्योर हो, लेकिन मैं समझता हूँ कि इस हाउस को, मुअज़्ज़िज़ ऐवान के तमाम मेंबरान को और ऑनरेबल मेंबर को जिन्होंने भी तकरीर की और पेस्टिसाइड का जिक्र फरमाया, मेरा ख्याल है कि अगर IMF का हमें आज जवाब आ गया तो इंशाअल्लाह कल हम आपके सामने पेश करेंगे और उम्मीद की जानी चाहिए कि हमें इसमें कोई खुशखबरी मिलेगी। थैंक यू वेरी मच। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त बजट में 70% इनडायरेक्ट टैक्स आहे। अवाम जो असल मसलो गुरबत ऐं महांगाई आहे। इनडायरेक्ट टैक्स सां आम माण्हू मुतासिर थींदो, मीसा के मईशत खां सवाइ मसला हल नथा थी सघनि। क़ौमी असेंबली जे इजलास में बजट जे हवाले सां ख़िताब कंदे PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त असां ॼाणूं था त अवाम जा कहिड़ा मसला आहिनि। अवाम जो मसलो इहो नाहे त केरु जेल में वेंदो या न वेंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त अवाम जे सियासी मसइलनि में दिलचस्पी नाहे। PSDP गॾियल सलाह मशवरे सां ठहणु घुरिजे। हुन चयो त बजट में 70% इनडायरेक्ट टैक्स आहे। इनडायरेक्ट टैक्स सां आम माण्हू मुतासिर थींदो। हुन चयो त 1500 अरब इनडायरेक्ट सब्सिडी लाइ रखिया विया आहिनि। ज़रई कैंपनि खे अरबें रुपयनि जी सब्सिडी मिलंदी आहे। मईशत जी बहाली लाइ सियासी पार्टियुनि सां ॻाल्हियूं करणियूं पवंदियूं। बजट बहस बणजण खां अॻु मुख़ालिफ़ धुर सां ॻाल्हि ॿोल थियणु घुरिजे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त बजट ठाहिण खां अॻु सभिनी स्टेक होल्डर्स खे विहारे तजवीज़ूं वठणु घुरिजनि। असां हिन हुकूमत ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे साथ ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे। हुन चयो त अवाम खे अटे लटे ऐं अझे जी फ़िक्र आहे। सॼी दुनिया में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम मनसूबे जी तारीफ़ थी रही आहे। हुन चयो त NFC एवार्ड 18वीं तरमीम ऐं BISP मनसूबे खे ख़तमु करण जी साज़िश कई वई। BISP मनसूबे खे बि ख़तमु करण जी साज़िश कई वई। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम खे आइनी तहफ़्फ़ुज़ ॾियारियो वञे। बिलावल भुट्टो ज़रदारी वधीक चयो त हर साल महांगाई में इज़ाफ़ो थी रहियो आहे। जेकॾहिं असां गॾिजी वेहंदासीं त सुठो हल निकिरंदो। बजट में असां सां मशवरो कयो वञे त बहितरीन तजवीज़ूं ॾियूं। और अगर हम वफाक का बजट से, सूबाई बजट से सारे सूबे इस पे तैयार होंगे, मिल बैठ के ये फैसले करते हैं कि जो गरीब लोग हैं उनको हम मुफ्त सोलर पैनल लगा के देंगे,
जो लोग थोड़ा बहुत अफोर्ड कर सकते हैं उनको हम सब्सिडाइज रेट्स पे देंगे। हम ना सिर्फ इससे, जो अब हमसे नहीं होता जनाब स्पीकर, वापडा से या वफाक से या एनर्जी से, ये पाकिस्तान के अवाम, माफ करके आपके शहर से के अलावा पाकिस्तान के अवाम को बिजली नहीं पहुंचाते हैं तो 18 घंटा 16 घंटा 15 घंटा का लोड शेडिंग होता है, बिल आते हैं तो अदा नहीं कर सकते। तो पाकिस्तान के अवाम का जो भरोसा है इन इदारे से वो तोड़ चुका है। मेरा ख्याल में अगर वफाक और सूबाई हुकूमत मिलकर ये मंसूबा लेकर आए तो हम काफी हद तक एक और जो उनका बुनियादी मसला है, जो अगर मैं हल्का में जाऊं तो मुझे सुनना पड़ता है, अगर असद कैसर साहब हल्का में जाता है तो उसको सुनना पड़ता है, और अमीर मकान साहब भी अगर हल्का में जाए तो ये इश्यू सुनना पड़ता है, आपको भी यही इश्यू एक हद तक सुनना पड़ता है। तो इस किस्म के मंसूबे से हम रिलीफ पहुंचा सकते हैं। सूबा सिंध अपने महदूद वसाइल से बहुत ही लिमिटेड प्रोजेक्ट इसमें लेकर आ रहे हैं। अगर वफाकी हुकूमत तैयार है तो हम मिलके इस पे चारों सूबों में काम करें कि महंगाई का इजाफा होता जा रहा है, कि कैसे आम आदमी पाकिस्तान का इस मुआशी बोझ उठाते हैं। एंड आई लाइक टू कॉम्प्लीमेंट द गवर्नमेंट कि अभी तक जहाँ तक इकोनॉमिक इंडिकेटर्स है और ख़ास तौर पे महंगाई के बारे में थोड़ा सा एक स्लाइट डिप आ रहा है, और हमारा उम्मीद है कि हुकूमत वो पॉलिसीज जारी रखेंगे जिसके नतीजे में ये महंगाई में कमी आ रही है, और उम्मीद है कि इस महंगाई की कमी को अवाम महसूस करेंगे, आम आदमी महसूस करेंगे। और अगर 5 साल में हुकूमत सिर्फ इस एक कदम में कामयाब होता है, मेरे ख्याल में ना सिर्फ सियासी तौर पे इनके लिए एक बहुत ही बड़ा कामयाबी होगा, मगर पाकिस्तान की अवाम की सबसे बड़ा मुतालबा जो है वो महंगाई के हवाले से एड्रेस हुआ होगा। बचाव वारे वफाकी वज़ीर ख्वाजा आसिफ चयो आहे त ऑपरेशन अज़्म इस्तेहकाम जो मक़सद मुल्क मां दहशतगर्दी जो मुकमल ख़ात्मो आहे। APS सान्हीअ खां पोइ नेशनल एक्शन प्लान ठाहियो वियो। हिन ऑपरेशन जो मक़सद सियासी नाहे। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे बचाव वारे वफाकी वज़ीर ख्वाजा आसिफ चयो त ऑपरेशन अज़्म इस्तेहकाम नेशनल एक्शन प्लान जो तसलसल आहे। माज़ीअ में भी दहशतगर्दनि ख़िलाफ़ ऑपरेशन थिया। ऑपरेशन अज़्म इस्तेहकाम खे माज़ी जे ऑपरेशन्स सां भेट करणु ठीक नाहे ऐं ख़दशनि जो इज़हार करणु मुनासिब नाहे। हुन चयो त नेशनल एक्शन प्लान सां समूरी सियासी पार्टियुनि खे एतमाद में वठी पोइ ठाहियो वियो हो। एपेक्स कमेटी जे इजलास में ऑपरेशन अज़्म इस्तेहकाम जो फ़ैसिलो थियो। ऑपरेशन अज़्म इस्तेहकाम जी नवियत मुख़्तलिफ़ पर मक़सद हिकु आहे। हुन चयो त ऑपरेशन बाबति तहरीक इंसाफ़ जे ख़दशनि खे ख़तमु कयो वेंदो। अपोज़िशन पार्टियुनि ऐं इत्तेहादनि खे बहस जो वक़्तु ॾिनो वेंदो। ख्वाजा आसिफ चयो त मुल्क में दहशतगर्दनि जो मुकमल तौरु ख़ात्मो न कयो वियो त दहशतगर्दी ॿियनि सूबनि ताईं पखिड़िजी वेंदी। वफ़ाकी वज़ीर ख्वाजा आसिफ वधीक चयो त अज़्म इस्तेहकाम ऑपरेशन बलोचिस्तान ऐं KP में थींदो। एपेक्स कमेटी जे इजलास में ख़ैबर पख्तूनख्वा जे वज़ीर आला दबियल लफ़्ज़नि में ऑपरेशन जी हिमायत कई। सभिनी खे ऑपरेशन अज़्म इस्तेहकाम जी हिमायत करणु घुरिजे। नाणे वारे वफ़ाकी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त स्टेशनरी आइटम लाइ टैक्स छूट खे बरक़रार रखियो वियो आहे ऐं ख़ैराती अस्पतालनि खे टैक्स खां छूट ॾियण ते गौर करे रहिया आहियूं। पेंशन सुधारनि ज़रिए पेंशन जे ख़र्चनि खे घटि कयो वेंदो। क़ौमी असेंबली में ख़िताब कंदे मोहम्मद औरंगज़ेब चयो त हुकूमत FBR सुधारनि ऐं उन जे डिजिटलाइज़ेशन लाइ बजट में 7 अरब रुपया मुख़्तस कया विया आहिनि। FBR ॾुखियुनि हालतुनि में टैक्स आमदन में 30% इज़ाफ़ो कयो। टैक्स टू GDP शरह खे 13% ताईं वधाइण लाइ पुरज़म आहियूं। PIA जी निजकारीअ वारे अमल खे तेज़ कयो वियो आहे। कोशिश कंदासीं त IMF जो ईंदड़ प्रोग्राम आख़िरी प्रोग्राम हूंदो। हुन चयो त टैक्स सुधारण ज़रिए टैक्स जो दाइरो वधाए रहिया आहियूं। वापारियुनि खे टैक्स नेट में अचण जी ज़रूरत आहे ऐं उन्हनि खे टैक्स जे दाइरे में आंदो वेंदो। जेकी वापारी दोस्त स्कीम में शामिल न थींदा उन्हनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। नॉन फाइलर्स खे पर्सनल हियरिंग जो मौक़ो ॾिनो वियो आहे। वफ़ाकी वज़ीर जो चवणु हुयो त पेंशन सुधारनि सां पेंशन ख़र्चनि खे घटि कयो वेंदो। कुझु वज़ारतुनि खे बंदि करण या सूबनि हवाले करण जी तजवीज़ लाइ कमेटी ठाही वई आहे। मोहम्मद औरंगज़ेब वधीक चयो त असांखे फ़ौज जी कारकर्दगीअ ते फ़ख़ुरु आहे ऐं हुकूमत फ़ौज खे ज़रूरी वसीला फ़राहम कंदी। हुकूमत CPEC फेज़ 2 ऐं चीनी माहिरनि खे
सिक्योरिटी फराहम करण लाइ क़दम खणी रही आहे। नाणे वारे वज़ीर जो चवणु हो त महांगाई 38% मां घटिजी 11% ताईं अची वई आहे, जॾहिं त व्याज जी शरह बि घटि थी आहे। मोहम्मद औरंगज़ेब चयो त स्टेशनरी आइटम लाइ सेल्स टैक्स छूट खे बरक़रार रखियो वियो आहे ऐं ख़ैराती अस्पतालुनि खे सेल्स टैक्स खां छूट ॾियण ते गौर करे रहिया आहियूं।